गुड मॉर्निंग मैडम। गुड मॉर्निंग बच्चों। अरे ये पप्पू किथे रही वियो? मैडम अञा हू आयो कोने। अॼु बि लेट अचण ॾे हुनखे, वठांसि थी ख़बर। मैडम मां अंदर अचा? अबे चरिया अंदर अची वियो आहीं, पोइ पुछी तो अंदर अचां मां? अॼु बि लेट थियो आहीं? अॼु कहिड़ो बहानो थिए लेट थियण जो? न मैडम अॼु कहिड़ो बहानो कोने। तकड़ो हलंदो हलंदो त रस्ते में बोर्ड आयो, त बोर्ड में लिखल हो आस्ते आस्ते हलो, अॻियां स्कूल है। चुप थी वञो सभु। बेड़ीअ बुढ़ा ॾाढो मजाक करण लॻो आहीं। हल पंहिंजे पप्पा जो नालो ॿुधाए। छो मैडम छा थियो? तुंहिंजी शिकायत करणी आहे, जल्दी ॿुधाए तुंहिंजे पप्पा जो नालो छा आहे? मैडम चंदू बेटा। चंदू बेटा? ही छा पियो चईं? तुंहिंजो पप्पा तुंहिंजो पुटु आहे छा? मुंहिंजी ॾाॾी हुनखे उन ई नाले सां पुकारंदी आहे। मैडम प्लीज मुंहिंजी शिकायत न करो, मां अॻियां खां मजाक कोन कंदुसि। हल ठीकु आहे, कोन थी करां, वेही रहो सीट ते। अच्छा बच्चो ॿुधायो, जीअण लाइ छा ज़रूरी आहे? मैडम ऑक्सीजन। पर बच्चो छा तव्हांखे पतो आहे ऑक्सीजन जी खोज 1773 में थी हुई। ऐ घोड़ा। छो पप्पू तू चौकी छो पियो? अरे मैडम ही त सुठो थियो मां हींअर पैदा थियोसि। पहिरां पैदा थिया हा त ऑक्सीजन जे बिना मरी वञा हा। तू कोन सुधरंदे। अरे ऑक्सीजन त पहिरां खाई हुई, ही त 1773 में पतो पियो कि हिनखे ऑक्सीजन चइबो आहे। अच्छा मां त फालतू में ॾकी वियुसि। हा त हाणे ईअं चओ, ॾींहं में तारा ॾिसंदा आहिनि की न? मां चवां मैडम? एंड ताईं ॾिसण लाइ थैंक यू। नेक्स्ट पार्ट लाइ सब्सक्राइब करो।